नाज़रीन, क़ंधकोट में मीराणी बिरादरी के 3 ॼणनि के अगवा वारे वाक़े ऐं पुलिस पारां किरदार अदा न करण ख़िलाफ़ मीराणी बिरादरी के माण्हुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। भोजपुर थाणे जी हद में अगवा थियल मीराणी बिरादरी के 3 मुखियुनि ज़ाहिद मीराणी, हामिद ऐं अब्बास मीराणी की बाज़ियाबी लाइ पुलिस पारां सरायता कदम न खणण ख़िलाफ़ मुखियुनि के वारसनि मुज़ाहिरो कयो। शिकारपुर क़ंधकोट रोड ते धरणे सबब गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। सिंध मला फ़ोम के सॾ ते मीराणी बिरादरी के माण्हुनि तरफ़ां हयल धरणे में मीराणी बिरादरी के सवें माण्हुनि नसीर खान मीराणी, बशीर मीराणी, गुल हसन मीराणी, गुलाम मुस्तफ़ा मीराणी, हाफ़िज़ हज़बुल्ला मीराणी ऐं ॿियनि शिरकत करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो आहे त 10 ॾींहं गुज़री वञण बावजूद बि हथियारबंदनि हथां अगवा थियल मीराणी बिरादरी के 3 नौजवाननि गुलाम अब्बास, हामिद ऐं ज़ाहिद मीराणी के पुलिस हथियारबंदनि वटां बाज़ियाब न कराए सघी आहे। ॿिए तरफ़ पुलिस पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे 3 ॾींहनि जी मोहलत घुरंदे ख़ातिरी बाद धरणो ख़त्म करायो।